अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। ख़बर शामिल कंदा हलूं ख़ैरपुर मां। नारेजा ओढा तकरार जी ख़ात्मे जे लाइ नेड़ मिंथ काफ़िलो। एमएनए मोहतरम जनाब अलहाज गौसबख्श खान महर साहब जन इलाइक़ा जा मौजूदीन सैयद नादर शाह, सरदार निसार अहमद खान कखरानी, सरदार दादा नसरुल्लाह खान दल, हाजी मुश्ताक अहमद महर, लालो मकबूल अहमद पठान, करीम बख्श खान जाफरी, मियाँ जुल्फकार पीरजादो, वडेरो बख्शल खान केहर, अली खान राजड़, निसार अहमद अरबाणी साण करे जिला खैरपुर मीरस तारको किंगरीअ जे यूसी उलरा ओढा में ॻोठ काइमुद्दीन खान ओढो में ओढा बिरादरीअ वटि पहुतो। उन खां पोइ यूसी कोट मीर मोहम्मद तालको किंगरी ज़िलो खैरपुर मीरस में हाजी मीरल फ़कीर नारेजो जे ओताक ते काफ़िले समेत पहुतो। ॿिन्ही धुरियुनि पारां एमएनए मोहतरम जनाब अलहाज खान गौसबख्श खान महर साहब जी लड़ी अचण ते ॿिन्ही धुरियुनि मान ॾींदे फ़ैसिले जा अख़्तियार ॾेई छॾिया। तमामु जल्द फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु कई वेंदी। इलाइक़े वासियुनि में ख़ुशीअ जी लहर छाइंजी वई। ख़बरुनि जी दुनिया।